नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे मोरो मां ख़बर ॾींदा हलूं त माज़ूर कोटा ते नौकरी न मिलण ख़िलाफ़ माज़ूर नौजवान दांह खणी मोरो प्रेस क्लब पहुची वियो आहे। यूसी फतवा बिलाल सिंध कॉलोनी जो माज़ूर नौजवान एहसान वल्द बुढ़ो माछी दर्दनि जी कहाणी खणी मोरो प्रेस क्लब पहुची वियो, जिते हिन साफ़िन खे ॻाल्हाईंदे ॿुधायो त मां माज़ूर सबबु बेरोज़गार आहियां, मज़दूरी वग़ैरह करण खां बि लाचार आहियां। मां बस वारनि खे अपील करियां थो त मूंखे माज़ूर कोटा ते नौकरी ॾिनी वञे। सर असांजो रिक्वेस्ट आहे त माना हिकु बार असांखे माज़ूरी कोटा में जेके असां अप्लाई कयूं इन जे बारे में माना जेको आहे जिन दोस्तनि सां गॾु अप्लाई कई आहे उन्हनि जो कमु थी वियो आहे। असांजो जेको आहे उहो कमु न थियो आहे, छाजे करे जेको आहे असां इहो था चयूं वधी रहियल आहे ज़िंदगी या वधी रहियल आहे इमरान ख़ान के हिसाब जा हूंदा माना असां ग़रीबनि जो जेको आहे कमु कयो वञे ऐं जेको आहे असांखे हक़ पंहिंजो जेको आहे ॾिनो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।